व्हाट्सएप दुनिया जे मशहूर समाजी राब्तनि जी वेबसाइट आहे जंहिंखे वॾे अंग में माण्हू इस्तेमालु कंदा आहिनि, जॾहिं त कंपनी पंहिंजे वाहिपेदारनि जी सहूलियत लाइ नित नवां फीचर मुतारिफ़ कंदी रहंदी आहे। व्हाट्सएप वाहिपेदार हर क़िस्म जा पैगाम हिन समाजी राब्तनि जी वेबसाइट ज़रिए हिक ॿिए ॾे मोकिलींदा आहिनि। व्हाट्सएप वाहिपेदारनि जी सहूलियत लाइ पंहिंजे प्लेटफॉर्म खे महफ़ूज़ बणाइण ते कमु जारी आहे ऐं इन लाइ सिक्योरिटीअ जा फीचर मज़बूत करण ते तजुर्बा कया पिया वञनि। अहिड़े हवाले सां ताज़ो व्हाट्सएप पारां स्टेटस खे रिपोर्ट करण जो फीचर मुतारिफ़ कयो वियो आहे, जंहिं जे ज़रिए स्टेटस खे हाणे रिपोर्ट करे सघिबो। फेसबुक, ट्विटर ऐं इंस्टाग्राम ते अहिड़ो फीचर अॻु ई आहे जंहिं में वाहिपेदार नाज़ेबा, गैर इख़्लाक़ी या अणवणंदड़ मवाद खे रिपोर्ट करे सघंदा आहिनि। हिन फीचर सां जेकॾहिं कंहिं वाहिपेदार एतिराज़ जोॻो मवाद स्टेटस ते लॻायो त उन खे रिपोर्ट करे सघिजे थो। रिपोर्ट करण खां पोइ जेकॾहिं उहो मवाद व्हाट्सएप जे कानूननि जी भञकिड़ी हूंदो, पोइ थी सघे थो वाहिपेदार ॿियो स्टेटस पोस्ट ई न करे सघे, छाकाणि त पोइ कंपनी संदसि ख़िलाफ़ कार्रवाई शुरू करे चुकी हूंदी। हीउ फीचर अञा मख़सूस वाहिपेदारनि लाइ दस्तियाब आहे। जल्द ई इन खे समूरनि व्हाट्सएप वाहिपेदारनि खे फ़राहम कयो वेंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk